अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतन जो बेताज बादशाह अहमद मुग़ल। तू नफ़रत मां इन हारे हाँ खणी प्यार न मूंखे ॾे हाँ बेक़दरो थी पंज दर तां मूंखे अहमद मुग़ल केरु आहे? अहमद मुग़ल खे एतिरी शोहरत छो मिली? मुग़ल खे सिंधी वासी छो नथा विसारे सघनि? छा अहमद मुग़ल पंहिंजे भाउ सरमन सिद्दी खे मारायो? वीडियो शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। तो अहमद मुग़ल पहिरीं मार्च 1968 ईस्वीअ में परियालो शहर में जनम वरितो ऐं संदसि पीउ जो नालो हयात मुग़ल आहे। परियालो शहर पाकिस्तान जे सूबे सिंध जे ज़िले खेरपुर जो हिकिड़ो नंढड़ो शहर आहे। परियालो शहर सखर बिराज भरिसां सिंधु दरिया जे खाॿे पासे किनारे ते वाक़िए आहे। अहमद मुग़ल प्राइमरी खां मैट्रिक ताईं तालीम परियालो शहर खां वरिताईं। अहमद मुग़ल गवर्नमेंट डिग्री कॉलेज सखर मां इंटर पास कयईं ऐं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खेरपुर मां मशियात में MA कयईं ऐं उन खां पोइ PI में नौकरी करण दौरान 2.5 साल जापान में रहियो। अहमद मुग़ल सिंध जो क़ौमी रागी सरमन सिंधी उर्फ़ रहमान मुग़ल जो नंढो भाउ आहे। सरमन सिद्दी जेको 27 दिसंबर 1996 ईस्वीअ ते रोड हादसे में सिंध वासियुनि खां हमेशह लाइ धार थियो। अहमद मुग़ल पहिरियों दफ़ो 1998 ईस्वीअ ते PTV ते मुतारिफ़ थियो। अहमद मुग़ल खे PTV ते सीनियर प्रोड्यूसर समी बलोच मुतारिफ़ करायो। अहमद मुग़ल जो पहिरियों एल्बम 1998 ईस्वीअ में रिलीज़ थियो जंहिं एल्बम जो नालो दर्द जी सदा हुई। उन एल्बम अहमद मुग़ल खे ॾाढो शोहरत हासिल कराए ॾिनो। अहमद मुग़ल हिन समाज जे हर मसइले ते ॻाईंदो हो। अहमद मुग़ल यतीम जे दर्द खे फ़नकारीअ जे ज़रिए बयानु कंदो हो। अहमद मुग़ल जो पसंदीदा फ़नकार सरमन सिंधी ऐं उस्ताद मंज़ूर सखराणी आहे। अहमद मुग़ल ड्यूटी ते हुजण जे करे फ़नकारीअ खां फ़िलहाल दूर आहे।